हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। ये असांजी वीडियो जेका आहे मास एंड वेट ते डिपेंड करे थी। तो मास ऐं वेट ते कहिड़ो मास ऐं वेट में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे। मतिलबु मास मायो, ठीकु आहे, मायो ऐं वज़न ऐं माए में कहिड़ो फ़र्क़ु आहे, इन जे बारे में वीडियो आहे। हाणे ॾिसो, असां डेली लाइफ में जेको मास ऐं वेट खे असां साॻी क्वांटिटी सम्झंदा आहियूं। असां चवंदा आहियूं हिन शइ जो वज़न चेक कयो, कुझु न 70 किलोग्राम हिन जो वज़न आहे। हीअ तव्हांखे ग़लति आहे। 70 किलोग्राम, ही ॾिसो किलोग्राम जेको यूनिट आहे उहो मास जो आहे। ऐं असां मालूम छा कंदा आहियूं, वज़न वेट मालूम कंदा आहियूं, वेट मालूम कंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं 70 किलोग्राम। हीअ असल में सरासर ग़लति आहे, छाकाणि त वेट जो जेको यूनिट आहे असल में उहो छा हूंदो आहे, फोर्स हूंदो। वेट जो यूनिट आहे उहो न्यूटन हूंदो आहे। पहिरीं असां सम्झंदासीं ही लाइन जेके आहे हिते मास ऐं वेट। हाणे ॾिसो, मास जेको आहे उहो छा आहे, द क्वांटिटी ऑफ मैटर, ठीकु आहे न, क्वांटिटी ऑफ मैटर। मादे जी मिक़दार खे मायो चवंदा आहियूं। त मतिलबु कीअं ऑब्जेक्ट में केतिरो मैटर समायल आहे, केतिरो मैटर समायल आहे, उहो छा आहे असांजो, उहो मास आहे। 4 किलोग्राम 5 किलोग्राम, उहो मतिलबु जीअं जीअं मैटर जो आहे, जीअं फ़र्ज़ु करे ॾिसो, हीअ पेन आहे, जीअं हीअ छा आहे, पेन आहे। ऐं हिन में जीअं ई मां हीअ जेको हिन में हीअ मैटर जो क्वांटिटी ऑफ मैटर जो ठहियलु आहे, हिन में एटम्स आहिनि, लखे मॉलिक्यूल्स आहिनि। जीअं ई ख़तमु कयो, हाणे ॾिसो हिनजो मास थोरो घटि थी वियो। हिनजो हीअ ढकणु ख़तमु कयां, हीअ पिन ख़तमु कयां, जीअं जीअं हिनजो मॉलिक्यूल मतिलबु हिनजो मैटर जो थोरो हिसो कट कयां, त मतिलबु हिनजो मास घटि थींदो थो वञे, ठीकु आहे न। मास असल में हूंदो आहे मादे जी मिक़दार। ऐं वेट छा आहे, वेट इज़ द फोर्स, वेट इज़ द फोर्स which is exerted due to gravity। ये असल में वेट जेको हूंदो आहे, ये असल में हिकु फोर्स हूंदी आहे जेको ग्रेविटी जे सबबु कंहिं बि मास ते लॻंदो आहे। जीअं सपोज़ असांजो हीअ को बि प्लैनेट आहे, मतिलबु ज़मीन आहे, धरती आहे, ठीकु आहे। हीअ सॼो मास आहे हिन जो तक़रीबन 2 × 10⁻⁶ × 10⁻24 किलोग्राम जो ही मास आहे। हाणे जी जेका ग्रेविटी आहे उहा घणी आहे, 9.8, जंहिंखे अप्रॉक्सीमेटली असां 10 मीटर/सेकेंड चवंदा आहियूं, ठीकु आहे न। जीअं 10 मीटर/सेकेंड चवंदा आहियूं। असां न्यूटन जो पोयां वारे सेकेंड लाइ पढ़ियो हुआसीं, F छा आहे, m/a एक्सेलरेशन। पर हाणे ॾिसो हीअ हॉरिज़ॉन्टल आहे। हीअ क्वेश्चन छाजे लाइ हॉरिज़ॉन्टल, मतिलबु का बि शइ जेका ईअं मतिलबु सिधी हरकत करे। पर जॾहिं मथां खां हेठि शइ किरे, हाणे उनखे असांखे एक्सेलरेशन ॾियणी न आहे पवंदी। उते एक्सेलरेशन छा हूंदी आहे, उहो बराबरि हूंदी आहे ग्रेविटी जे। तंहिं करे हाणे हिते अगरि मां एक्सेलरेशन जे बजाए मां mg हणां, पोइ इहो फोर्स छा कन्वर्ट थींदो, वेट में कन्वर्ट थींदो। हाणे तव्हांजी क्वेश्चन, वेट छा हूंदो आहे, मास टाइम्स ग्रेविटी, मास मल्टीप्लाई बाय ग्रेविटी। मतिलबु ये मास ज़रबिया त कंहिं बि प्लैनेट जी ग्रेविटी केतिरी आहे उते वज़न आहे। जीअं फ़र्ज़ु कयो हिते जेको मास, हिते ग्रेविटी 10 आहे, हाणे मुंहिंजो 70 किलोग्राम आहे। छा आहे, 70 किलोग्राम, मतिलबु 40 था रखूं, 40 किलोग्राम आहे मुंहिंजो मास आहे, ठीकु आहे न, सपोज़। ऐं ग्रेविटी घणी आहे, 10, त 40 मल्टीप्लाई बाय 10 त घणो थियो, हीअ थियो असांजो 400, ठीकु आहे न। हीअ घणो थियो, 400 न्यूटन असांजो मुंहिंजो वेट थियो ज़मीन ते। पर अहिड़ी क़दुरु ज़मीन चंड ते 1.6 ग्रेविटी आहे। चंड ते घणी आहे, 1.6 ग्रेविटी आहे। मतिलबु ग्रेविटी चंड में घटि आहे त 1.6 ग्रेविटी आहे। मास घणो आहे मुंहिंजो, साॻियो ई 40, ऐं 40 मल्टीप्लाई बाय 1.6, इहो ज़रे घटि मतिलबु अप्रॉक्सीमेटली 50 60 70 80 ये थींदो, ठीकु आहे। हाणे मुंहिंजो हिते मतिलबु घणो आहे, हिते मुंहिंजो थियो आहे 400, त उते मुंहिंजो तक़रीबन 100 या समथिंग या 80 जेको हुजे, मतिलबु तमामु घणो घटि ईंदो। मतिलबु वेट छा आहे, उहो हिकिड़े क़िस्म जी फोर्स आहे। वेट छा आहे, हिकिड़ी क़िस्म जी फोर्स आहे, जेका जो फार्मूलो छा आहे, वेट इज़ द फोर्स। ऐं जो हाणे जो मास जो यूनिट छा आहे, मास जो यूनिट जेको आहे, त यूनिट ऑफ मास छा आहे, यूनिट ऑफ मास किलोग्राम kg आहे। हिते यूनिट ऑफ वेट घणो आहे, यूनिट ऑफ वेट न्यूटन आहे, छाकाणि त हीअ फोर्स आहे।
ही छा हूंदो आहे, ही कांस्टेंट हूंदो आहे, जिते किथे ही कांस्टेंट जिते किथे सेम हूंदो आहे। जीअं फ़र्ज़ु कयो चंड ते वञो ऐं सिर चंड ते खणी था वञूं, चंड ते सिर खणी आयासीं, छा सिर नंढी थी वेंदी, छा सिर वॾी हूंदी, छा सिर चेंज थी वेंदी? न, सिर उहा ई हूंदी, छाकाणि त सिर तॾहिं ई आहे जॾहिं हुन में नंबर ऑफ एटम्स पंहिंजी फिक्स शेप में मौजूदु आहिनि। अगरि मां स्पेस में खणी वञा, जीअं सपोज़ हीअ ज़मीन, ठीकु आहे न, हीअ ज़मीन मतिलबु हिनखे हिते हीअ ज़मीन ऐं अर्थ ऐं हीअ स्पेस आहे जेको, ठीकु आहे न। हिते अगरि मां सिर हूंदी, ठीकु आहे, हिते बि सिर ई हूंदी ऐं हिते बि सिर ई हूंदी। सिर पंहिंजी हालत कंपोज़िशन चेंज न कंदी, ईअं न हिते नंढड़ी सिर थी वञे, हिते वॾी सिर हुजे, हिते सवा गैस थी वञे, न, सिर सिर ई हूंदी। पर हिते वज़न छा हूंदो, अगरि मतिलबु 2 किलोग्राम जी सिर आहे त हिते घणी थी वेंदी, हिते 20 न्यूटन थी वेंदी। हिते घणो हूंदो, हिते सपोज़ 2.3 1.6 एंड 2.6 समथिंग हूंदो, ठीकु आहे। ऐं हिते वेट छा थी वेंदो, हिनजो 0 थी वेंदो। ॾिसो वेट छा थींदो आहे, हंधे हंधे तब्दील थिए थो, छाकाणि त हिते ग्रेविटी छा आहे, हिते अप्रॉक्सीमेटली ग्रेविटी 0 आहे, पर ग्रेविटी 0 थींदी न आहे। पर पोइ बि असां मतिलबु स्पेस में जिते को बि मैटर न आहे उते ग्रेविटी 0, मास टाइम्स 0, मतिलबु 2 मल्टीप्लाई बाय 0, त 0 वेट हिते 0 आहे, तंहिं करे फ्लो करे पियो थो, उॾरंदी पई, किथे किरंदी कोन। हिते ग्रेविटी घणी आहे, 1.6 आहे, 1.6 मल्टीप्लाई बाय 2 कंदासीं त समथिंग जो मतिलबु घटि ईंदो मिक़दार, असां कैलकुलेट कंदासीं। अहिड़ी रीति 2 मल्टीप्लाई हिते ग्रेविटी घणी आहे 10, हिते 20। मतिलबु ॾिसो वेट छा आहे, हीअ मतिलबु मास छा आहे, उहो कांस्टेंट आहे। मास छा आहे, जिते किथे कांस्टेंट हूंदो, पर वेट छा हूंदो, उहो वेरिएबल हूंदो। वेट छा हूंदो, वेरिएबल हूंदो, छाकाणि त वेट इज़ द फंक्शन ऑफ ग्रेविटी। वेट डिपेंड करे थो ग्रेविटी ते, जीअं जीअं ग्रेविटी चेंज थींदी वेंदी वेट बि चेंज थींदो वेंदो। अहिड़ी रीति मास छा आहे, स्केलर क्वांटिटी आहे। मास छा आहे, स्केलर क्वांटिटी आहे, मतिलबु हिनजी का बि डायरेक्शन आहे। ऐं वेट छा आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, हिनजी का बि पर्टिकुलर डायरेक्शन आहे, वेक्टर। हाणे जीअं ॾिसो सपोज़ हीअ असांजी पेन पई आहे, हिते मां चवां हिनजी ॿुधायो त हिनमहिल हिनजी डायरेक्शन कहिड़ी आहे। असांखे डायरेक्शन जी का बि ख़बर न आहे, छाकाणि त इहो मास में शुमार आहे। मां चई काॾे, हीअ पेन हेॾे वेंदी, हेॾे वेंदी, हिनजी डायरेक्शन किथे, हेॾे आहे, हेॾे आहे, कंहिं तरफ़ हिनजी डायरेक्शन आहे। अगरि हरकत कंदी त काॾे वेंदी, ख़बर न आहे। पर अगरि मां हिनखे सरफेस खां थोरो मथे खयो आहे, हाणे ॿुधायो हिनखे जीअं छॾींदुसि त हिन काॾे वेंदो, हेठि किरियो, मतिलबु हिनजी जीअं मथे खयो त हाणे ग्रेविटी जेका आहे, ग्रेविटी हिनखे हेठि छिके पई थी, ग्रेविटी हिनखे लगातार, ऐं जो मास टाइम्स ग्रेविटी, हिन जेको वेट आहे वज़न थी वियो, ऐं उहो वज़न हमेशह टुवर्ड द अर्थ किरंदो आहे। तंहिं करे मास जी डेफिनेशन क्वांटिटी ऑफ मैटर आहे, जो यूनिट किलोग्राम आहे, ही कांस्टेंट आहे, ये स्केलर क्वांटिटी आहे, ही फोर्स इट इज़ द फोर्स विच इज एग्जर्टेड बाय द एनी प्लैनेट्स ग्रेविटी, यूनिट्स न्यूटन आहे, ही वेरिएबल आहे, ही वेक्टर आहे। हिन जो फार्मूलो छा आहे, हिन जो फार्मूला आहे mg, वेट इक्वल्स टू mg। हिन जो फार्मूलो छा आहे, mg। ऐं हिन जो फार्मूलो छा आहे, न्यूटन जो ॿियो कानून असां पढ़ियो आहे, न्यूटन जो ॿियो कानून, न्यूटन जो ॿियो कानून त F इक्वल्स टू ma, मास जी वैल्यू मालूम कयूं त मास इक्वल्स टू फोर्स अपॉन एक्सेलरेशन, ठीकु आहे। मास इक्वल्स टू फोर्स अपॉन एक्सेलरेशन। ऐं वेट छा आहे, वेट इक्वल्स टू m टाइम्स g। मतिलबु ही अलॻि क्वांटिटी, अलॻि क्वांटिटी, जो इक्वेशन अलॻि आहे, हिनजी इक्वेशन अलॻि आहे। हिते एक्सेलरेशन हॉरिजॉन्टल में आहे, अगरि तव्हां वर्टिकल ईंदव त मतिलबु हिन जो अगरि हितां ई इक्वेशन कढूं त मास जी हितां इक्वेशन कढां त छा थींदी, वेट अपॉन जी, ठीकु आहे न। ॾिसो हिनजी मास जी इक्वेशन अलॻि आहे, हिन वेट जी इक्वेशन अलॻि आहे। माना वेक्टर, ही वेट वेक्टर क्वांटिटी आहे, ही मास स्केलर क्वांटिटी आहे। तंहिं करे सभु मॉड्यूलस ॾियूं था वग़ैरह ख़बर पए जी का बि डायरेक्शन न आहे।